लाइट हली वही हाणे ओ अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 6 जुलाई वेनसडे, सुबुह जा 10 थियण वारा आहिनि ऐं मां मोटर बि हलाए छॾियो त जीअं टांकी भरे छॾियां। ख़ैर पाणी हूंदो आहे मथे अल्हम्दुलिल्लाह। हा ॾाढो मींहुं पियो वसे। हेठां हुते टब रखियो अथमि, जीअं मां हमेशह मींहं जो पाणी जमा कंदी आहियां त मां पंहिंजे अंदरनि वारनि प्लांट्स खे ॾेई सघां। सो इंटरनेट अञा बि कोन्हे, लाइट हाणे तव्हांजे साम्हूं हली वई, मुंहिंजो मोटर बंदि थी वियो। सो बहरहाल हे व्लॉग जी इब्तिदा त कयां थी, ख़बर न आहे त पोस्ट कॾहिं थींदो, छो त 3 ॾींहंनि खां इंटरनेट बंदि आहे। सो अलाह ख़ैर करे, बारिश ॾाढी तेज़ थी रही आहे। हिते प्लास्टिक मोटरसाइकिल ते विझी छॾी अथमि, छो त हिनखे कुझु छंडा पिया लॻनि हितां हिन पासे। सो बसि इहा अॼु इब्तिदा कयां थी। कपिड़ा बि धोतल आहिनि त इहे पिया आहिनि हेॾा। हुनखे मां जेको आहे स्टैंड खे बिल्कुलु शेड में करे छॾियो आहे त जीअं हल्का छंडा बि हिननि ते न पवनि। तो अल्लाह मालिक आहे, अल्लाह ख़ैर कंदो। बाक़ी वण टिण वाह जो ॿूटा विंझी सिंझी हीअं चमकी पिया आहिनि। मींहुं वसे थो पियो कंटिन्यू ऐं लाइट कोन्हे ऐं मां व्लॉग ठाहिण जी हिकिड़ी हरू कोशिशि करे रही आहियां, छो त मां 2 ॾींहंनि खां व्लॉग न ठाहियो आहे त मां चाहियां थी कुझु न कुझु पोस्ट कयां। पर मेन मसइलो इंटरनेट आहे। 3 ॾींहं अॼु असां वटि इंटरनेट कोन्हे। कल्ह सॼो ॾींहुं ठाहिनि बि पिया, वरी बारिश थी वई, वरी उहो कमु अध में छॾे हलिया विया। सो हीअ रिली जेका आहे सिबजी आई आहे ॻोठ मां बाय TCS ऐं हीअ तक़रीबन 6.5 फुट हिन जी लेंथ आहे। ऐं हीअ सुगंध जी आहे। सुगंध माना पाण न खणंदी, सुगंध खे ॾियणी आहे कंहिंखे। सो माशाल्लाह मुंहिंजी भेण मोकिली, हीअ कल्ह मूंखे मिली। व्लॉग न ठाहियो त कल्ह इन करे मां शेयर न कई। सो हाणे ख़बर न आहे छा कंदमि। किचन में वञां थी, घर जे अंदरि घुप हूंदा हुआ। टॉर्चिस ज़िंदाबाद। पाणी बॉइल थियल आहे, हिन जो ढक लाथमि। हे मैट्स मां हीअं धोराए छॾींदी आहियां, कॾहिं रोज़ानो आले कपिड़े सां हिननि खे साफ़ बि कंदा आहियूं, कॾहिं वरी ज़हरा खे ॾींदी आहियां त बाक़ाइदा जीअं थांव मलबा आहिनि उअं ई मले वञे। सो थांव इहे सिधा कंदमि त जीअं हिननि जो पाणी थोरो जल्दी जल्दी ड्राई थिए। ऐं उनखां सवाइ मंझंदि जो मूंखे कुझु ख़ासि न आहे पचाइणो। राति जो दाल चांवर पचायासीं त दाल बि पई आहे ऐं कल्ह पचाई हुअमि ग्वार ऐं चिकन, त उहो बि पियो आहे। त उन सां ई असां मंझंदि जो पंहिंजो टाइम पास कंदासीं। टाइम पास न आहे, 2 माण्हुनि जे लाइ खाधो जॾहिं मौजूदु आहे त बसि फ्रेश मानियूं सिर्फ़ु बचंदियूं। ऐं हे मैट्स मुंहिंजा अलाए त केॾा पुराणा आहिनि ऐं हे बिल्कुलु ख़राबु थियण लॻा आहिनि। ऐं हिकिड़ा मैट्स मां वठी आई हुअमि संडे बाज़ार मां, अलाए थर्सडे बाज़ार जंहिं मां बि न वीकली बाज़ार मां, त असां शेयर बि कया आहिनि। जेके मूंखे असुलु हाणे उनजो डिज़ाइन मूंखे बिल्कुलु नथो वणे। मां मजबूरीअ में वठी आई हुअमि त हर कुझु न हुजण खां कुझु हुजे त चङो आहे। पर बसि हाणे मूंखे पसंदि नथा अचनि, उहे पिया आहिनि। बसि मां उन्हनि जो कुझु ॿियो ई यूज़ करे छॾींदमि, या ॿिए कंहिंखे अगरि हूंदी ज़रूरत, कंहिंखे वणी आहे त उनखे गिफ्ट करे छॾींदमि। छो त मुंहिंजे लाइ उहे मूंखे पंहिंजे लाइ मुनासिबु नथा लॻनि। अजायो जज़्बात में अची वठी आहियां। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे का शॉपिंग करे असां पछताईंदा आहियूं, पर ख़ैर के एॾा घणा पैसा ज़्यान न थिया जो मां परेशान थियां। त हाणे थांवनि जो दुकानु कंदमि सिधो, त जीअं जल्दी जल्दी ड्राई थियनि। हिन महिल मंझंदि जा 12 थिया आहिनि ऐं लाइट जेका हुई उहा 11 बजे अची वई हुई। ऐं हिन महिल हालत ॾिसो, एॾी उस लॻी पई आहे तेज़। मूं वटि उस घटि आहे छो त वणनि जे करे, प्लांट्स जे करे। ऐं सुराण बि अची वई। सुराण स्कूल थी वञे अॼुकल्ह, छो त हुनजी प्रिंसिपल खे सिक थी लॻे पंहिंजे स्टाफ जी, इन करे मंडे खां सुराण अॼु 3 ॾींहं त स्कूल थी वञे। सो मां हिते कुझु प्लांट्स ऐं पंहिंजा सामान कढी रखिया त जीअं चङी तरह वॉश थी वञनि ऐं मूंखे न धोइणा पवनि। टब बि मुंहिंजो भरिजी वियो आहे, त इहो बि मां इनशाला अंदरनि वारनि प्लांट्स खे ॾींदमि। ऐं सॼा प्लांट्स माशाल्लाह एॾा फ्रेश साफ़ सुथरा धोपी विंझी विया आहिनि, सभु जा सभु, ऐं ॾाढो सुहिणो थो लॻे। ऐं असां इन विच में आइस लॉली खाधीसीं, उहो सुराण ठाही आइस लॉली, त उनजी यकीनन वीडियो उहा शेयर कंदी, पर इंटरनेट जो मसइलो आहे, इन करे हर शइ असांजी टंगियल आहे। ऐं ओवरऑल ई हिते इंटरनेट जो कोई प्रॉब्लम आहे, कोई मेन लाइन में मसइलो आहे, इन करे न त एतिरो टाइम न लॻंदो आहे कॾहिं बि। सो हे असां खाई चुका आहियूं। ऐं मां हिकिड़ी आइस लॉली 2 क़िस्तुनि में खाधी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां एट अ टाइम इलाही मिठो न खाईंदी आहियां, इन करे। सो इहे कुझु ख़ाली आहिनि। ऐं सुराण हे कप्स कढिया आहिनि, मेजरिंग कप्स ऐं अन्न। हे आहे कणिक जो ॾारो, चणनि जी दाल। सुराण कुझु पचाए थी, सो उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त छा थी पचाए। हिते हिन जी तयारी थी रही आहे, काई ॻाल्हि न आहे सुराण, ठीकु आहे। सो इहो आहे हाल अहिवाल हिन महिल ताईं जो। ऐं हे मशरूम्स ऐं बर्ड्स जेके मां ठाहिया हुआ, ॾाढा माशाल्लाह प्यारा था लॻनि ऐं मां हिते हया आहिनि।
ऐं हिते बि छो त मशरूम हिते हणां थी त उहे मथे वारे मां नज़र नथा अचनि, उन्हनि जो रुगो हेठियों पासो थो नज़र अचे। सो इहे 2 बर्ड्स हिते आहिनि ऐं मशरूम्स जेके आहिनि 2 करे, 2 हिन प्लांट में ऐं 2 हिन प्लांट में। सो मां इलाही ख़ुशि थी थियां इन्हनि खे ॾिसी ॾिसी। 1 बजे कुझु मिंट थिया आहिनि, अज़ान अचणु शुरू थी वई आहे परे परे खां। ऐं मां हे जेके दरवेश थीम में कुझु शयूं पहिरियों ठाहे चुकी आहियां, उनजो हे अञा हिकिड़ो मुंहिंजो रहियल आहे। त मां इन जे लाइ बेस ठाही आहे, कुझु ट्रेस करे कटिंग करे छॾी आहे ऐं थोरी तयारी करे छॾी आहे। हिन जी मां अलॻि सां वीडियो ठाहींदमि। फ़िलहालु मां विझंदमि नमाज़ पढ़ंदमि, उन खां पोइ अची कंटिन्यू कंदमि इंशा अल्लाह। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, इंटरनेट असांजो जेको आहे ठीकु थी वियो। 6:15 थिया आहिनि ऐं मां हिते तयारी थी कयां वीडियो जी, जेके मां कटिंग करे रखी, जेको कुझु मां ठाहे रखियो पंहिंजे उन थीम जो, उन हिसाब सां मां हाणे हिनखे जेको आहे हिनजी अलॻि सां वीडियो ठाहींदमि ऐं फाइनली ज़ाहिर जॾहिं वीडियो ठही वेंदी त मां तव्हां सां शेयर बि कंदमि। ऐं उनखां सवाइ राजी मानी जो मूं ते कोई ज़िमो न आहे। सुराण हिते चिकन रखियो आहे मैरिनेट करण जे लाइ, हिते कणिक ऐं चणनि जी दाल, ॾारो कणिक जो भिगल आहे, यानी सुराण हलीम टाइप कुझु पचाए थी जेको डिफरेंट हूंदो, कुझु नए स्टाइल जो। सो ऐं हिन में चांवर भिगा पिया आहिनि एज़ यूजुअल। ठीकु आहे, असां इहो अहिड़ो हलीम जहिड़ो कुझु बि हूंदो आहे त असांखे चांवरनि सां वधीक वणंदो आहे। बहरहाल हाणे मां हिते तयारी थी कयां पंहिंजी वीडियो ठाहिण जी। फाइनली हे मूंखे जेको ठाहिणो हो पीस, इहो मां ठाहियो आहे, हिन जी मां अलॻि सां वीडियो बि रखी आहे। ठीकु आहे, हेठि घंटी अथसि हिन में, ऐं इहो हिते कोन लॻंदो, हीअ हिते मां सिर्फ़ु रखियो आहे त जीअं थोरो सुके, हिन जो पेंट बि आलो आहे ऐं मूंखे वीडियो जे लाइ ॾेखारिणो हो त हिनखे हैंग कीअं कंदासीं ऐं असां हिनखे किथे बि हैंग करे सघूं था पंहिंजी सहूलियत जे हिसाब सां। सो इहो थियो मुंहिंजो अॼु जो कमु। ऐं हेॾां किचन सुराण पंहिंजे कम में मसरूफ़ आहे, मां वेंदमि थोरी देरि रेस्ट करणु, छो त कंटिन्यू वीडियो ठाही आहे त मां ॻाल्हायो बि आहे ऐं उनखां अलावा वेठी बि आहियां एॾी देरि, त घणी देरि मां वेंदी न आहियां। त हाणे मां वञा थी रेस्ट करणु। मां अची वई आहियां रेस्ट करणु ऐं फुल पखे जे हेठां अॼु हिन महिल लेटी आहियां, त पखो बंदि कोन कयो अथमि ऐं सोचियमि त हितां ई तव्हांखां मोकिलाए वठिजे। अॼु मूंखे इलाही मज़ो आयो आहे, 2 ॾींहंनि खां पोइ अॼु मां 2 ॾींहं छॾे, यानी अॼु 3 ॾींहं ते मां बि ब्लॉग ठाहियो आहे। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजो इंटरनेट बि जेको मसइलो सॉल्व थी वियो। सो असां ॾाढा ख़ुशि आहियूं। सुराण त हिननि ॾींहंनि में 2-3 वीडियोज़ ठाहियूं आहिनि कुकिंग जूं, उहे सभु पयूं अथसि, अपलोड थी न पयूं सघनि। सो अॼु जो मुंहिंजो व्लॉग मां इलाही इंजॉय कयो आहे, सुबुह खां वठी मां छा बि कयो आहे, जेको बि कमु कयो आहे। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे अॼु जो व्लॉग वणंदो, ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। ऐं तव्हां सभिनीनि जी वॾी महिरबानी, जिन लिखियो त उन्हनि खे इंतज़ारु हुयो। मुंहिंजी पाण मजबूरी ही, मां तव्हांखे चवंदी आहियां त अॼुकल्ह मां तव्हां सां शेयर कए बग़ैर मुंहिंजो बि वक़्तु न गुज़रंदो आहे जेसिताईं मां तव्हां सां शेयर न कयां। सो लख कुर्ब थोरा तव्हांजा, ऐं हाणे मोकिलाईंदासीं मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।